ब्रेकिंग न्यूज़ समाचार डरकी मां शेयर कंदासीं। डरकी थाणे जे हद मां नीगर मुबैना तौरु अगवा थी वियो आहे। वासनि खां 50 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। मुस्तफ़ा कॉलोनी वासी 13 वरिये जे नीगर कासिम भुट्टो खे औरताणे आवास ते रिकजी अगवा कयो वियो। वालिद यासिन भुट्टो मूजिब धाड़ेलनि फ़ोन करे पुट जी वाचाबी लाइ 50 लख रुपया भुंग तलब कयो आहे। हुन चयो त मिसकीन फ़ौरियत आहियां, भुंग जा पैसा नथो भरे सघां। पुलिस पुट जी वाचाबी में मदद करे। ख़बर असां डरकी मां शेयर कई पिया। डरकी थाणे जी हद मां नीगर मुबैना तौरु अगवा थी वियो आहे। वारसनि खां 50 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। मुस्तफ़ा कॉलोनी वासी 13 वरिये जे नीगर कासिम भुट्टो खे औरताणे आवास ते रिकजी अगवा कयो वियो आहे। वालिद यासीन भुट्टो मूजिब धाड़ेलनि फ़ोन करे पुट जी वाचाबी लाइ 50 लख रुपया भुंग तलब कयो आहे। हुन चयो त मिसकीन फ़ौरियत आहियां, भुंग जा पैसा नथो भरे सघां। पुलिस पुट जी वाचाबी में मदद करे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं अबू बकर चन्ना खां। जी अबू बकर आगाह कजो। डरकी जो रहवासी 13 वरिये जो नीगर कासिम भुट्टो औरताणी आवास ते रिकजी मुबैना तौर अगवा थी वियो। संदसि वारसनि यासीन भुट्टो डरकी थाणे ते अगवा जो पुन इतला ॾिनो आहे। 36 कलाक गुज़री वञण बावजूद कासिम भुट्टो धाड़ेलनि जी चंबे मां बाज़ियाब न थी सघियो आहे। वालिद जूं दाऊं SSP घोटकी खां हुन जेको आहे बाज़ियाबी जो मुतालबो कयो आहे। हुन चयो आहे त मुंहिंजे पुट जे मोबाइल फ़ोन तां कॉल करे 50 लख रुपया जेको आहे भुंग तलब कई वई आहे। मां हिकु मज़दूर आहियां ऐं मुंहिंजो पुटु वर्कशॉप ते कमु कंदड़ हो। असां किथा पैसा हाणे धाड़ेलनि खे जेको आहे असां ॾियूं। नीगर जे आख़िरी जेकी लोकेशन आहे उहा जेको आहे रौंती वारे इलाइक़े मां बि ॿुधाई पई वञे ऐं जेको औरताणी आवाज़ मां हिरकजी वियो आहे ऐं SHO अतर चन्ना जो चवणु आहे त असीं वधीक जांच कयूं पिया। जी महिरबानी अबू बकर तफ़सील जे लाइ।